स्टीम सेल्स ऐं जीनियाती इंजीनियरिंग सां इंसान जी कंट्रोल जा दायरा वसी तर थी विया आहिनि। पूरी दुनिया जा रिसर्चर साइंस जूं हदूं पंहिंजी लिमिट्स खां क्रॉस करे रहिया आहिनि। जेकी शयूं पहिरियों साइंस फिक्शन हुयूं उहे हाणे साइंस फैक्ट थी वियूं आहिनि। अॼुकल्ह पूरी दुनिया जा साइंसदान ऐं रिसर्चर लेबोरेटरी में अहिड़ियूं शयूं ईजाद करे रहिया आहिनि जंहिंजो आम ज़िंदगीअ में हुजणु लॻभॻि नामुमकिन आहे। साइंस जे अहिड़नि करिश्मनि सां अहिड़ा मरीज़ या माज़ूर इंसान खे कुझु मुस्तक़बिल में उम्मीदूं नज़र अची रहियूं आहिनि। दोस्तो, मां आहियां अली असलम शर नॉलेज हब मां। अॼु मां तव्हांखे कुझु अहिड़ियूं 15 अजीब तरीन शयूं ॾेखारींदुमि जेके लेबोरेटरी में ग्रो कयूं वञनि थियूं। जापान जे कुझु रिसर्चरनि लेबोरेटरीअ में अहिड़नि बैक्टीरियाज़ जी खोज कई आहे जंहिंजी मुख्य खुराक प्लास्टिक यानी पॉलीथिलीन ऐं टेट्राफ्लैट प्लास्टिक आहे। जी, प्लास्टिक जेका ज़मीन ते आलूदगीअ जो वॾे में वॾो कारण आहे ऐं अॼु जी साइंस बि उन गंद खे या उन प्लास्टिक जे वेस्ट खे ख़तमु करण में नाकाम रही आहे। उनखे ख़तमु करण जो आसान तरीक़ो साड़णु या उनखे जलाइणु कयो वेंदो आहे, जंहिंसां अञा वधीक आलूदगी फैलंदी आहे। जापान जे साइंसदाननि खे उमेद आहे त इन्हनि जी इन खोज सां प्लास्टिक खे कुदरती तरह नष्ट करण में वॾी मदद मिलंदी। ॿियो नंबर फैक्ट आहे त साइंसदाननि 2017 में लेबोरेटरीअ में अहिड़ा स्टीम सेल्स तयारु कया जेके बाद में रत में तब्दील थी वञनि पिया। यानी कि रत जे लाइ हाणे कंहिं डोनर जी ज़रूरत न आहे, बल्कि उहा लेबोरेटरी में ठाहे सघे थी। इन डिस्कवरीअ खां पोइ हाणे दुनिया भर जा साइंसदान लुकीमिया बीमारीअ खे ट्रीट करण लाइ बि इन जी मदद वठंदा ऐं ब्लड ट्रांसफ्यूजन में बि पिणु इहा शइ घणी मदद कंदी। पूरी दुनिया में चमड़े जे लाइ गऊं जी खल जो इस्तेमालु थींदो आहे, पर ताज़ो ई यूके जी हिकु कंपनी मॉडर्न मेडो अनाउंस कयो आहे त हो गऊं जी खल जहिड़ी खल लेबोरेटरी में डेवलप करे रहिया आहिनि। बजाए कंहिं जहिड़ी गऊं खे कुहण जे हो कोलेगिन नामी केमिकल या मुरकब लेबोरेटरी में ठाहे करे उन मां बिल्कुलु गऊं जहिड़ी चमड़ी तयारु करे रहिया आहिनि। चौथों नंबर, 1954 में सोवियत यूनियन जे साइंटिस्ट व्लादिमिर डेमिकोव ऐं उन जे साथीअ 23 सर्जरीज़ करे हिक कुते में 2 कुतनि जूं मुंडियूं ट्रांसप्लांट कयूं ऐं हिकु 2 मुंडियुनि वारो कुतो ठाहियो ऐं 1959 में हो उन 2 मुंडियुनि वारे कुते खे जेरे रखण में बि कामयाब थी विया, पर उहो 2 मुंडियुनि वारो कुतो सिर्फ़ु 4 ॾींहं ई जेरो रही सघियो। जेतोणीक इख़लाक़ी ऐं इंसानियत वारे क़दरुनि सां अहिड़ी सर्जरीज़ जी का गुंजाइश कोन्हे, पर साइंस जे मैदान में थी सघे इहे अॻिते हली इंसान जे बचाव लाइ इस्तेमालु थियनि। 5 नंबर हक़ीक़त आहे जापान जी यूनिवर्सिटी ऑफ टोकियो ऐं क्योटो यूनिवर्सिटीअ जे साइंसदाननि कामयाबीअ सां हिक कुएं जी पुठीअ ते हिक बालिग इंसान जो कनु डेवलप कयो। साइंसदाननि उहो ॿुधंदड़ कनु स्टीम सेल्स जी मदद सां तयारु कयो ऐं इहो बि चयो वियो आहे त ईंदड़ 5 सालनि में इहे तजुर्बा इंसाननि ते बि शुरू कया वेंदा। 6 नंबर, स्वीडन जी कैरोलिंस्का यूनिवर्सिटी अस्पताल में रिसर्चर्स इंसान जी साह जी नली डेवलप कई आहे, जेका पिणु लेबोरेटरी में स्टीम सेल्स मां तयारु कई वई आहे। न सिर्फ़ु इहो, पर हुननि अहिड़ी साह जी नली ठाहे करे कैंसर में मुब्तला हिक मरीज़ जी ख़राबु थियल नलीअ खे उन सां रिप्लेस कयो ऐं मरीज़ खे सिहतयाब बि कयो।
सतो नंबर हक़ीक़त आहे त जेतोणीक असां मच्छरनि खां ॾाढी नफ़रत कंदा आहियूं पंहिंजे घर में ऐं उन्हनि खे मारण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कंदा आहियूं, पर यूनाइटेड स्टेट्स में हिकु लेबॉरेटरीअ में ऑफिशियली मच्छरनि खे रखियो वेंदो आहे ऐं उन्हनि जी पैदावार खे बि वधायो वेंदो आहे। उन्हनि में स्पेशल क़िस्म जा बैक्टीरिया डेवलप कया वेंदा आहिनि जेके मच्छर खाईंदा आहिनि उन्हनि मच्छरनि खे जेके डेंगी ऐं ज़िका बीमारियूं काज़ कंदा आहिनि इंसाननि में। अठों नंबर हक़ीक़त आहे अबर्ट यूनिवर्सिटी ऑफ स्कॉटलैंड जे साइंसदाननि स्टीम सेल्स जी मदद सां अहिड़ी नंढड़ी दिलि तयारु कई आहे जेका बिल्कुलु हिकु आम इंसान जी दिलि वांगुरु धड़के थी। जेतोणीक हिन दिलि जी लंबाई तक़रीबन 0.04 इंचिस आहे, यानी 1 मिलीमीटर। ऐं साइंसदान जो चवणु आहे त हिन हर्ट सां ऐं हिनखे अॻिते डेवलप करण सां जेके दिलि जा मरीज़ आहिनि उन्हनि खे इंतिहाई फ़ाइदो पहुचंदो मुस्तक़बिल में। नौ नंबर हक़ीक़त आहे, इमेजिन कयो दोस्तो अगरि तव्हांजी गाॾी डीज़ल या कंहिं फ्यूल जी बजाए इकोलाई बैक्टीरिया ते हले। 2013 में एक्सेटर यूनिवर्सिटीअ जे साइंसदाननि इकोलाई बैक्टीरिया मां डीज़ल तयारु कई लेबॉरेटरी में। जी हाँ दोस्तो, उहा डीज़ल टोटली बैक्टीरिया जी ठहियल हुई, उन में का बि पेट्रोलियम मसनूआत शामिल न हुई। 10 नंबर दोस्तो, शायदि तव्हांखे हैरानी थींदी त अॼुकल्ह जी दुनिया जा बेहद क़ीमती तरीन हीरा लेबॉरेटरी में ठाहिया पिया वञनि ऐं उहे हीरा बिल्कुलु जेके कुदरती तौरु मिलंदड़ हीरनि सां उन्हनि जी मुशाहिबत आहे, उन में ऐं कुदरती हीरे में को बि फ़र्क़ु कोन आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त उहो हीरा पंहिंजे कुदरती माहौल में तयारु थियनि था ऐं इहे हीरा लेबॉरेटरीअ में तयारु कया वञनि था। 11 नंबर हक़ीक़त आहे, 2008 खां दुनिया सॼी जा साइंसदान इन खोज में लॻल हुया त हू आख़िर आम गोश्त कंहिं जानवर जो गोश्त लेबॉरेटरीअ में कीअं तयारु कनि ऐं 2013 में उन्हनि स्टीम सेल्स जी मदद सां गऊं जे पुठे मां निकितल स्टीम सेल्स सां डेवलप कयल गोश्त ठाहियो ऐं उनखे ऑफिशियली होटल ते सर्व बि करायो, जेको टेस्ट में बिल्कुलु हिकु गऊं जे गोश्त वांगुरु हो ऐं इंतिहाई लज़ीज़ हुयो। 12 नंबर हक़ीक़त आहे, सूफ़ मां इंसानी कन जा स्टीम सेल्स ठाहिणु। जी दोस्तो, यूनिवर्सिटी ऑफ ओटवा जे रिसर्चर बायोफिजिसिस्ट एंड्रयू पीलिंग हू ऐं हुन जी टीम इहा शइ साबित कई आहे त सूफ़ जे सेलनि खे बायो हैक करण सां उन मां इंसानी कन जा स्टीम सेल्स तयारु करे सघजनि था ऐं इन जो कामयाब तजुर्बो पिणु कयो आहे कूअनि ते। 13 नंबर हक़ीक़त आहे, नानजिंग मेडिकल यूनिवर्सिटी ऑफ चाइना जे साइंटिस्टनि आम जिस्म जे सेलनि खे स्पर्म सेल्स में कन्वर्ट करण जो कामयाब तजुर्बो कयो आहे। इब्तिदाई तजुर्बो कूअनि ते थियो आहे, जिन मां हुननि जे जिस्म जे आम सेल्स खे उन्हनि जे स्पर्म सेल्स में कन्वर्ट कयो वियो आहे। इन खोज सां इंसाननि में मौजूदु मेल इनफर्टिलिटी जी बीमारी जो इलाज पिणु मुमकिन थी वियो आहे। 14 नंबर फैक्ट आहे, ताज़ो ई साइंसदाननि औरतुनि में मौजूदु एग्स खे लेबॉरेटरीअ में फर्टाइल कयो आहे ऐं उन्हनि खे डेवलप करे मैच्योर बि कयो आहे। इन जो मतिलबु हाणे जेके बि बे औलाद औरतूं जिन खे औलाद न थींदी आहे से इन इलाज मां फ़ाइदो हासिलु करे सघनि थियूं। नंबर 15 आहे, ताज़ो ई दुनिया जे साइंसदाननि इंसानी दिमाग़ जा टिश्यूज़ ठाहिणु शुरू कया आहिनि लेबॉरेटरी में, जेके तक़रीबन 0.157 इंचिस या 4 mm डायमीटर जा आहिनि। लेबॉरेटरीअ में इन्हनि टिश्यूज़ जो इतिहास
दिमाग़ जी अल्ज़ीमर बीमारीअ जे कामयाब इलाज ॾे साइंसदाननि खे वठी वञी रहियो आहे ऐं उहो वक़्तु दूर न आहे त इन बीमारीअ जो मुमकिना इलाज डिस्कवर कयो वेंदो। दोस्तों, अगर तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा त जीअं मां ॿिया बि अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियो ठाहींदो रहां ऐं लाइक कंदा मुंहिंजे वीडियोज़ खे ऐं शेयर कंदा मुंहिंजे वीडियोज़ खे। वॾी महिरबानी।